ख़बर शामिल कयूं पिया छठो खां वीरपुर साकरो ख़ासि केली बिरादरी जे मुअज़्ज़ज़ शख़्सियत डॉक्टर गुलाम रसूल ख़ासि केले जे लखते जिगर पुट तुफ़ैल अहमद ख़ासि केले जे वफ़ात खां पोइ संदसि तॾे ते ताज़त जो सिलसिलो जारी। ख़ासि केली बिरादरी जे मुअज़्ज़ज़ शख़्सियत डॉक्टर गुलाम रसूल ख़ासि केली सां साबिक़ा तालका मीरपुर साकरो जो नाज़िम रईस अब्दुल गनी बगियार, साबिक़ा एमएनए अब्दुल वाहिद सूमरो ऐं वॾेरो तुफ़ैल अहमद तहीम ख़ासि केली बिरादरी जे मुअज़्ज़ज़ शख़्सियत डॉक्टर गुलाम रसूल ख़ासि केले जे लखते जिगर पुट तुफ़ैल अहमद ख़ासि केले जे तॾे ते पहुची संदसि ताज़त कई ऐं मग़फ़िरत लाइ दुआ घुरी। बे पासे मीरपुर साकरो जो मशहूर डॉक्टर करीम ख्वाजा जी वालदा जी वफ़ात खां पोइ संदसि तॾे ते अॻूणो तालका साकरो नाज़िम रईस अब्दुल गनी बगियार, अॻूणो एमएनए अब्दुल वाहिद सूमरो ऐं वॾेरो तुफ़ैल अहमद तहीम मरहूम जे तॾे ते पहुची डॉक्टर करीम ख्वाजा सां संदसि वालदा जी ताज़त कई ऐं दुआ घुरी वई। उन मौक़े ते प्रेस क्लब साकरो जो अॻवान यूसुफ शाहीन, सैद अहमद शाह बुखारी, ताज मोहम्मद ख़ासि केली, ज़ुल्फ़कार अली ख्वाजा, उमर सूमरो, अकरम ख़ासि केली, एजाज़ ख़ासि केली, परवेज़ ख़ासि केली तॾे ते मौजूद आहे। रिपोर्ट कराए मोहम्मद अरशद ख़ासि केली, बेरोची बे न्यूज़।